घणी कलाक थियो आ मां ॼाणी पियो थो हणा। उन जो जवाब कोन थी ॾी। छा वात में फलूकणा थई छा? हाँ चप कोन थी चोरी? ॿुधी थी या कोन थी ॿुधी? अधी ना ॻाल्हाइण जो कसम खणी छॾियो। हाणे वो तोखे का बि वरंदी कोन। ऐं महिरबानी करे तूं बि अजायो अधी सां बात न हण। न ॻाल्हाईंदी न त अञा मूंखे वधीक कावड़ ईंदी। तोखे इन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे। कावड़ छो ईंदी? तूं जेको कम चवंदे तोखे थी मिलंदो। त पोइ हरू जी कावड़ छा लाए? ई ॻाल्हाइण छा लाए? मां इहो तो सम्झां त बचुल पंहिंजी ज़बान हाणे तोखे ॾिनी आहे जो तूं ईअं थी ॻाल्हाईं। अदाली मां हाणे अजायो बहाना न ॻोल्ह ऐं घर में महिरबानी करे अजाया झेड़ा न कर ऐं न लुड़ कर। पाण भी इज्जत सां रहो ऐं ॿिए कंहिंखे भी घर में इज्जत सां रहण ॾे। छोरी चवे छा थी? इन जो मक़सद मां बेइज्जतो आहियां? हाँ ॿुधा न, छो नथी ॿुधाई? बेइज्जते माण्हू खे ॿिया सिंग थींदा आहिनि छा? छोकिरी तोखे अदा अदा थी चए ऐं तूं वरी छोरी छोरी तो चएसि। इन खां वधीक को बेइज्जतो ॿियो? हाणे बस हिकु त वात खोले कोन, खोले थी त रुगो बकवास बक पक पक पई थी पवेसि। इन खां बहितर आहे तुंहिंजो वात बंदि हुजे। मूंखे का ज़रूरत कान्हे। ॿुधगार वात सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।